वाणे के हिकड़े हमराह वहाए कड़ी थप ट्रड़ तो बी तहण छा चई वरी बी भीड़ई से चई बी तहण वरी बी हयई से चई बी तहण ये थपन सा बूथ सुजाए छजई से वाणियो जिद्दत अलाए कोन बी तहण हे 50 थफूं विसरी विस हिन के चंद्रे के रुगो हिकड़ी गाल याद आ त चाचे के हिदायत कान कई ऐं खुदा जो कसम ही विसरी विस त ही करोड़न के जो मोहम्मद करीम हिदायत कई आ करोड़न अरब अबा घणा अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमाइंदो आ इन्नका लतहदी इला सिरातिम मुस्तकीम। ओ मुझा प्यारा हबीब बेशक मां रब कुरान में चवा थो इन्नक बेशक तू लतहदी जरूर बल जरूर हिदायत कंदो आ इला सिरातिम मुस्तकीम सही वाट ते एतरी त तो हिदायत मुझा महबूब फरमाई जो जाने तो जी नजर थींदी वई बेड़न जा बेड़ा पार थींदा विया। हिकिड़ो सहाबिया जो नालो आ खालिद बिन सईद छा नालो ॾाढो जो छा नालो हजरत खालिद बिन सईद हिकिड़ो आहे खालिद बिन वलीद हे आहे खालिद बिन सईद उहो पंहिंजी माउ खे थो चवे अम्मा रात मां ख्वाब लधो आहे बचड़ा कहिड़ो ख्वाब लधो थी चई मां ख्वाब लधो आहे त ज़मज़म मजा हिकिड़ो सिज निकितो आहे। चओ सुभान अल्लाह ॾाढे त चओ सुभान अल्लाह। आबे ज़मज़म वारे खूह मां हिकिड़ो सिज निकितो आहे एतिरो त सिज मथे आयो आहे जो उन सिज जी रोशनी रूह ज़मीन ते पखिड़जी वई आहे उन जा किरणा सॼे जहान में पखिड़जी विया आहिनि। मां महसूस पियो कयां तो न किरणनि मझां मुंहिंजे सीने में भी किरणा अचनि पिया। माओ परेशान थी पई अलाए कहिड़ो ख्वाब लधो थई माओ हिन खे हिकिड़े काहिन वटि वठी वई औरत हूंदी ही उहा जेका कहानत कंदी ही जादूअ जे ज़ोर ते ख्वाबनि जा ताबीर ॿुधाईंदी ही उन जी खालिद बिन सईद जे माउ उन जादूगराणी माईअ खे चयो त मुंहिंजे हिन पुट ख्वाब लधो आहे ताबीर त ॿुधाए त माई ख्वाब ॿुधी चई त ॻाल्हि ॿुधी अथव चई कहिड़ी चई आबे ज़मज़म जी जवाबदारी जिम्मेदारी बनी मुत्तलिब जे हवाले आ उन खूह जी जवाबदारी कंहिंजे हवाले आ सार संभार अबा चओ छा काबतुल्लाह जा जुदा जुदा कम वरायल हा आबे ज़मज़म जी संभार हिकड़न जे हवाले काबे जी चाबी हिकड़न जे हवाले तवाफ कराइण हिकड़न जे हवाले अरफात में हाजन के मानी खाराइण हिकड़े जे हवाले मिना मुज़दलिफ़े में पानी पियारण हिकड़न जे हवाले इहे कम वरायल हूंदा हा त ज़मज़म शरीफ जी जेका सॼी सारी निगरानी कंदा हा त सैयदना अब्दुल मुत्तलिब नबी करीम जे ॾाॾे जो खानदान कंदो। माई चयो त आबे ज़मज़म मंझां तो सिज निकितो आहे ॾिठो आहे जे रूह ज़मीन खे रोशनी सां मुनव्वर कयो आहे ज़मज़म हवाले आहे अब्दुल मुत्तलिब जे खानदान जे हवाले ताबीर इन जो इहो आहे त अब्दुल मुत्तलिब जे खानदान मां हिकिड़ो नूर पैदा थींदो। अड़े मके जूं जादूगरणियूं बि वहाबनि खां चङियूं मके जूं जादूगरणियूं भी वहाबन खां चङियूं हल जो उहे बि चवनि थियूं त अब्दुल मुत्तलिब जे खानदान मां नूर ईंदो केरु ईंदो तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का। चो सुभान अल्लाह। तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। चो चो तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। सुबह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का सदका लेने नूर का आया है तारा नूर का।
माई छा चयो त अब्दुल मुत्तलिब जे घराणे मां हिकिड़ो नूर पैदा थींदो, उन नूर जी रोशनी सारे जहान में हूंदी, लाड़काणे में भी हूंदी। आओ न सही, पूरी रूह ज़मीन ते हूंदी। ओ ख़ालिद बिन सईद, इन जो ताबीर इहो आहे त तूं बि उन नूर मां फैज़ वठंदे। हज़रत ख़ालिद बिन सईद थो चवे उहो दौर आहे जो मुंहिंजे महबूब अञा नबूअत जो ऐलान थकाओ। दुआ घुरूं छॾियांव। ख़ालिद बिन सईद तोखे बि उन फैज़ मां वंड चओ मिलंदी। ओ ख़ालिद बिन सईद तोखे बि उन फैज़ मां वंड, अञा मुंहिंजे हबीबन नबूवत जो ऐलान कोन फरमायो आ। ख़ालिद बिन सईद थो चवे मुंहिंजे दिल में तड़प हुई, अलाए केरु ईंदो, अलाए केरु हो ऐलान नबूवत जो कंदो, अलाए कहिड़े खानदान मां अब्दुल मुत्तलिब जा केतिरा ई पुट रहनि, ख़बर नाहे उहा क़िस्मत मुंहिंजे भाग में कॾहिं लिखबी। आख़िरो वक़्तु आयो जो मुंहिंजे हबीबन करीमन नबूवत जो ऐलान फरमायो आ। ऐलान त 40 साल खां पोइ फरमायो अथनि, पर हक़ीक़त में त मुंहिंजो महबूब आदम खां बि अॻे नबी हुयो। ख्वाजा सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी शरीफ वारो नक्शबंदी बुजुर्ग फरमाइंदो आहे, सैयद साहिब खल्कियो जॾहिं जा इनमा खलक़ल्लाहु आदम अला सूरतिही हुस्न हद नकाए अलमरउ मन अहब लोकां ॻाल्हि लिकाए हाणे कुंजूं कुल्फत आए हम हथ हबीब जे। हजरत ख़ालिद बिन सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद थो फरमाए, जॾहिं मुंहिंजे महबूब नबूवत जो ऐलान कयो, मके पाक में ख़बर पई त हिकिड़े जवान जंहिंजो नालो मुहम्मद करीम आ, अब्दुल मुत्तलिब जे खानदान मां आ, हजरत अब्दुल्लाह जे अखियुनि जो नूर आ, महबूब करीम नबूवत जो ऐलान फरमायो आ। हे ख्वाब त अॻे ई ॾिसियो वेठो आ, ग़ैब दान नबीअ जी कचहरी में पहुची वञे थो। अर्ज़ कई क़िबला तव्हां पंहिंजो तारफ़ करायो। पाण फरमाइनि था मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुंहिंजो नालो मुहम्मद आहे, मां अल्लाह जो रसूल आहियां। के क़िबला भला को मोजज़ो त ॿुधायो त पोइ मां मुसलमान थियां। वाह ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा पाण मुर्की फरमाइनि था, खिली फरमाइनि था, मुंहिंजे महबूब तां कुर्बान वञा। ओ ख़ालिद बिन सईद जेको ज़मज़म जे खूह मां सिज उभरंदे ॾिठो हुई, सो मां मुहम्मद करीम जी ज़ात आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, चो सुभान अल्लाह। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरका जो सिज जॾहिं उभरियो त जहान खे रोशन करे छॾियईं। हज़रत ख़ालिद बिन सईद देरी कान कई, फौरन चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। सभई चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। अव्हां खे ख़बर आहे 4 अहिड़ा माण्हू गुज़रिया हन जन रूह ज़मीन ते बादशाही कई आहे। 2 मुसलमान हा, 2 काफ़िर हा। हजरत सुलेमान अलैहिस्सलाम, हजरत सिकंदर ज़ुल्करनैन, 2 मुसलमान रूह ज़मीन जा हाकिम थिया। हिकिड़ो वरी काफ़िर, हिकिड़ो नमरूद जंहिं रूह ज़मीन ते बादशाही कई, ॿियो बुख़्ते नसर। बुख़्ते नसर ख्वाब लधो, सुबह जो जादूगर घुराई। ओ जादूगरो, जी साईं रात मां ख्वाब लधो आ, उन जो ताबीर ॿुधायो। बुख़्ते नसर खे चऊं हाज़ुर साईं, मिंट कंदासीं, असां वॾा क़ाबिल आहियूं, जल्दी तोखे ताबीर ॿुधाईंदासीं, पर ख्वाब बयान कर। बुख़्ते नसर खां ख्वाब विसरी वियो हुजे, चवण लॻो आहे बा ख्वाब मूंखां विसरी वियो आहे, ताबीर बि ॿुधायो त ख्वाब बि तव्हां ॿुधायो। साईं बदरदीन न चवे साईं मुफ्ती साहब मां ख्वाब लधो आहे, ताबीर ॿुधाए। मां चवांसि कहिड़ो ख्वाब लधई, चवंदोसीं मूंखे विसरी वियो आहे, हाणे मां कहिड़ो ताबीर कयां। हद ते त पाण सुतो पियो हो।
ख्वाब पाण लधई मां शाहपुर चा कर हाणे मूंखे कहिड़ी ख़बर जादूगर चयोसि तो ख्वाब लधो आ ताबीर तॾहिं ॿुधाईंदासीं जॾहिं तूं ख्वाब बयान कंदे तूं ख्वाब बि चवे थो विसरी वियो आहे त असांखे ताबीर त चई कोन थो चई भला अहिड़ो को माण्हू ॾसियो जो मुंहिंजो ख्वाब बि यादि ॾियाराए त मुंहिंजो ताबीर बि मूंखे बयान करे ॿुधाए। सभिनि चयो हाओ साईं हिकिड़ो शख़्स आहे जेको असांखे सुझे थो जेको तोखे ख्वाब बि ॿुधाईंदो त ताबीर बि ॿुधाईंदो। चई कहिड़ो आहे चई असांजे मुल्क में रहे थो तुंहिंजे बादशाही में रहंदो आहे नबी थो सॾाए उन जो नालो हज़रत दानियाल अलैहिस्सलाम आहे उन दानियाल खे घुराए त तुंहिंजे ख्वाब जो ताबीर बयान कंदो। बादशाह जे अमर सां दानियाल अलैहिस्सलाम खे घुरायो वियो ओ दानियाल मां ख्वाब लधो आहे जल्दी मूंखे उन जो ताबीर ॿुधाए। मुल्ला चवंदो आहे नबीअ खे ख़बर कान हूंदी आहे अड़े नबी त तुंहिंजे दिल मां बि घुमींदो आहे। ही थो चवे त नबी खे भित जे पुठियां जी ख़बर नाहे। ओ जाहिल तिरमिज़ी शरीफ़ पढ़ मुझे महबूब फरमायो आहे इत्तक़ू मिन फिरासतिल मुमिन फइन्नहु यंजुर बिनूरिल्लाह। मोमिन जे दिल में अल्लाह पाक अहिड़ो त नूर रखियो आहे उन जे आॾो वेहो त पाण संभाले वेहंदा कयो ड्रिजंदा कयो मतां दिल में विसविसा कंदा कयो छाजे करे जो अल्लाह जे वलीअ जे दिल वारो नूर तुंहिंजे दिल जे राज़ खे ॼाणी वठंदो आहे। तंहिंजे करे त अल्लाह जे वलीअ जे कचहरी में वेहो त दिल खे हाज़िर करे वेहजो। जॾहिं अल्लाह जे वलीअ खे एतिरी ताक़त ऐं पावर आहे जो हो तुंहिंजे दिल जे राज़ खे सम्झी सघे थो। छा मदीने वारे मीर खे ख़बर नाहे? छा नबियनि खे ख़बर नाहे? हाणे से ताज़ो मां विसे ॾे शिकारपुर जे भर में जलसो हो घुमरनि जो ॻोठ आहे हाजी अरबाब घुमरे जो ॻोठ पीर साईं बादशाह जा मुरीद आहिनि तमामु वॾो जलसो हो मखलूक उते गॾु थी उते चयूं साईं टे मुल्ला हिकिड़ो तकीर करे वियो आहे। कहिड़ी तकीर कई चई मूंखे नबी करीम राति जो ख्वाब में ज़ियारत कराई। उहो मुल्ला पियो चवे नालो बि कोन थो खणा छाजे करे त ज़बान खे खामखा ख़राब करणो न आहे। चई नबी करीम मूंखे राति ख्वाब में ज़ियारत कराई चई त ए फलाणा तूं पियो तकरीरा कर तुंहिंजे वार खे बि लोॾो कोन्हे तुंहिंजी सदाई फतह। जागो था न न निंड अथव। मां चयो यार शुक्र आहे जे ख्वाब सचो आहे त सुन्नी सचो आहे जे ख्वाब कूड़ो आहे त पोइ लानतुल्लाह अलल काज़िबीन। हाओ न साईं जे ख्वाब सचो त सुन्नी सचो चओ ख्वाब सचो त जे ख्वाब कूड़ो त मुल्ला ते लानत चओसि चओसि। हाणे तव्हां चवंदो भला ख्वाब सचो त सुन्नी कीअं सचो? अबा सुन्नी ईअं सचो थियो त मुल्ला थो चवे त मूंखे नबी पाक फलाणे ॻोठ में राति जो ज़ियारत कराई तंहिंजी माना मुल्ला जो बि अक़ीदो आहे न त नबी खे ख़बर आहे त हे चंडरो कहिड़े ॻोठ में सुतो पियो आहे। जागो था हला निंड अथव। नबी करीम जी ज़ात बाबरकात खे ख़बर हुई न त फलाणे ॻोठ में सुतो पियो आहे उते दीदार करे सभु। हाओ न सही हिकु ॻाल्हि ॿिए नंबर में नबी पाक खे इहा बि ख़बर आहे त तूं पियो तकरीरा कर अॼु खां पियो कर तुंहिंजो वार बि विंगो आईंदह कोन थींदो माना ईंदड़ ज़माने जी बि मोहम्मद करीम खे ख़बर आहे न। पोइ कीअं थो चवीं त नबीअ खे ख़बर न आहे? ओ चंडरा तोखां ख़ुदा कूड़ ॻाल्हि हलाए बि कॾहिं सचो चवराईंदो आहे त मोहम्मद अरबी खे उम्मत जी ख़बर आहे। तो त खाड़ी डाड़ हई त नबी करीम मूंखे ख्वाब में ज़ियारत कराई आहे। नबी करीम तो जहिड़े बूथ खे ज़ियारत कोन कराईंदो नबी करीम उन खे ज़ियारत कराईंदो आहे जंहिंजे दिल में मुस्तफ़ा जो इश्क ऐं मुहबत हूंदो आहे। हई त कूड़ पर अक़ीदो असांजे जी ताईद करे छॾियई। मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आशिकनि खे दीदार कराईंदा। मां तबक़ात शौरानी तबक़ातुल कुबरा जे नाले सां किताब आहे
अल्लामा अब्दुल वहाब शोरानी वॾो चोटी जो शाफ़ई आलम थी गुज़रियो आहे। उन हिकिड़े बुज़ुर्ग इब्न अता रज़ियल्लाहु ताला अन्हु जो कौल लिखियो आहे। चए थो उहो बुज़ुर्ग फरमाईंदो हो, मूंखे ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे त राति ऐं ॾींहंनि जे 24 कलाकनि में जे हिकिड़ो सेकंड बि रसूलुल्लाह मुंहिंजे अखियुनि जे आॾो ग़ाइब हुजे त मां पाण खे काफ़िर सम्झां। छा सम्झां? मां हिकिड़े सेकंड लाइ बि हबीब खे महजूब भायां, अखियुनि खां ग़ाइब भायां त मां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पाण खां परे भायां त मां पाण खे काफ़िर सम्झंदुसि। मां त ईअं थो सम्झां त 24 कलाक दिलबर जो दीदार मुंहिंजे अखियुनि जे आॾो आहे। हाओ साईं, अल्लामा अब्दुल वहाब शहरानी लिखियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त ॿी ॻाल्हि ॿुधायांव ताज़ो। हाणे हिकिड़ी हाले जी वारनि जी मलफूज़ात झबराई अथनि, पंहिंजे लाइ सभु कुझु जायज़। साईं सोचे त मां वटि पई आहे, हां ही हवालो न ॾिठो हुजे त मां खोले ॾेखारियांसि। मौलवी हाले जी वारो थो चवे, पंहिंजी लाइ ड्राड़ थो हणे, जे के अहिड़ा बि जवान हन जे वेठा हाले जी में हन पर निमाज़ मदीने पढ़ंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। वेठा काथे हन? हाले जी में। निमाज़ काथे पढ़ंदा आहिनि? अड़े जे हाले जी वारो निमाज़ मदीने में पढ़ी सघे थो त मशहूरी शरीफ़ वारो पढ़ी सघे थो। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जे हाले जी वारो पढ़ी सघे थो त रहमतपुर शरीफ़ वारो बि पढ़ी सघे थो पियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह जे वलियनि जे लाइ का वॾी ॻाल्हि कान्हे का। हे जहान ख़ुदा जे वलियनि जे आॾो ईअं हूंदो आहे जीअं त्रीअ जे मथां राईअ जो दाणो पियो हूंदो आहे। पंहिंजे मौलविन खे पढ़ाए 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 अलाए काथे था वञी पहुचायो। असां मौलविन खे त कोन था पढ़ायूं, असां मुंहिंजे महबूब जी हक़ीक़त बयान कंदा हो, जेका क़ुरान बयान कई आहे, हदीस बयान कई आहे। महबूब जे ज़ात बाबरका जी हर उम्मतीअ जे मथां 24 कलाक नज़र आहे। चओ मुंहिंजे महबूब जी नज़र उम्मतीअ ते। तूं चवंदो आहे माते कान्हे, तूं उम्मती कोन आहे, पोइ तोते छो हुजे? तोखे नबी करीम वाक़ई कोन थो ॾिसे त महबूब ॾिसंदो आहे उम्मतीअ खे। तूं उम्मती थी ॾेखार त मुंहिंजे महबूब करीम जे ज़ात जी नज़र हुजे। अड़े उम्मती त ॿी ॻाल्हि आहे, नबी त ॿी ॻाल्हि आहे, पर ख़ुदा जो कसम आहे जे कामिल अक़ीदे वारो मुरीद हूंदो आहे त मुर्शिद बि हुन सां 24 कलाक गॾु हूंदो आहे। बुराईअ जे टाइम ते मुर्शिद हुनखे बचाए वठंदो आहे। मुर्शिद जो मतिलबु छा हूंदो आहे? मुर्शिद इहो ई वठिबो आहे न त बुराईअ खां बचा वई। जे तूं वञी खॾ में किरे पीर बि हथ न लावई त पोइ छा थींदो आहे? हज़रत रोज़े वारो मुसल्ले ते बीठो आहे, मिंबर जे मथां बीठो आहे, तक़रीर में फरमाइनि था असांजो मुरीद किथे बि मरंदो आहे, मरण जे टाइम ते पुॼंदा आहियूं। हिकिड़ो फ़क़ीर ऋण कच्छ जो वेठो आहे, भित खे टेक ॾियो, चई पीर साईं जा लखे किरोड़े मुरीद, को काथे मरंदो को काथे, मां ऋण कच्छ में काथे मरां, पाण रहन दरगाह ते, मां वटि ईंदा अलाए कान। पाण हकल ॾेई फरमाइनि था, ओ फ़क़ीर भित खे टेक ॾियण वारा, ऋण कच्छ जा रहाकू, तूं थो चवीं त ऋण कच्छ में पीर साईं ईंदा अलाए कोन। पाण फरमाइनि था, हेॾे निहार कच्छ मुंहिंजी ही आ, जी बाह अञा अॻिते आ, मर त ख़बर पवे मरण जे टाइम ते पहुचूं था या नथा पहुचूं। चओ त कामिल मुर्शिद ईंदो आ, चओ कामिल मुर्शिद। असांजे ॻोठ में सी, असांजे क़ौम जी हिकिड़ी माई ही, असांजे ॻोठ खां 2 माइल खनि उभरंदे हिकिड़ो ॻोठ आहे, उहा मुरीदाणी ही हज़रत पीर मिठा रहमतपुर शरीफ़ वारे जी। जमल वफ़ात पई करे पोड़ी 80 साल जी उमिरि जी, जमल वफ़ात जो टाइम हुन जो थियो आहे, मुंहिंजा अदा हुन चयो माईअ जो दम परवाह थी वियो। दम परवाह थियण खां बाद हुन जी ॼाड़ी बि ॿधऊं, अखियूं बि बंदि कयऊं, पेर बि हुन जा ॿधऊं, सॼो जिस्म सिधो करे छॾियऊं। नब्ज़ ॾिसनि त नब्ज़ कमु कान पई करे, नब्ज़ बीहजी वई आहे, माई थधी थी वई आहे। अधु कलाक ताईं माईअ जो जिस्म मुंहिंजा अदा थधो थी वियो, पर माईअ जी दिलि मां आवाज़ पियो अचे, अल्लाह 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 अल्लाह। मरण खां पोइ बि हुन जो कल्ब जारी आहे। हे अल्लाह जे वलियनि जो कमाल हूंदो आहे। अरे ख़ुदा जे वलीअ जी जंहिंजे मथां नज़र थी वेंदी आहे, मरण खां पोइ बि जहिड़ो हूंदो आहे।
तो छा समझो आ मुझे हबीब के हे मुझे महबूब जे गुलामन जो मकाम आ आका जे गुलामन के दी मुझा दा अल्लाह पाक ताकत अता फरमाई आ तो साईं जो तो शान मथे आ। दानियाल अलैहिस्सलाम नंढा दानियाल अलैहिस्सलाम फरमायो त ख्वाब ॿुधाए जे हा ॿुधाए चे तो रात ख्वाब लधो आ हिकिड़ो तोखे बुत नज़र आयो आ जंहिंजी पत्थर थी वियो आ जो जंहिंजो तरो ज़मीन ते आ पत्थर जी चोटी आसमान ते आ उन पत्थर मां नूर जूं लाटूं निकितियूं आहिनि अहिड़ियूं त लाटूं निकितियूं आहिनि जो मशरक खां मग़रब ताईं शिमाल खां जुनूब ताईं जहान रोशन थी वियो आ। मुख्ते नसर बादशाह खे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया किसी दिल जो ख्वाब रात मां लधो आ माखों विसरियो तोखे की आयो जे इन ॻाल्हि खे छॾ ताबीर ॿुध जे ॿुधा जे ताबीर इन जो इहो आ त इहो जेको बुत नज़र आई मथो सोन जो मुंडी हुन जी चांदीअ जी टंगूं हुन जूं पितल जूं पेर हुन जा ठिकर जा इहे दुनिया जा मुख़्तलिफ़ मज़हब गॾिजी हिकिड़ो बुत ठही पियो आ। मथां जेको पत्थर किरियो आ जंहिं पत्थर हिन खे ख़तम करे छॾियो आ उहो पत्थर वधी आसमान खां मथे हलियो वियो आ जंहिं मां नूर पैदा थी जहान खे मुनव्वर थो करे इहो दुनिया जे दीननि खे ख़तम करण वारो आख़िरी पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह ईंदो जंहिंजी हुकूमत खां सवा ॿिए जी हुकूमत हूंदी कान मशरिक़ खां मग़रब ताईं शिमाल खां जुनूब ताईं जग जग जे ज़ाले ते या रसूलुल्लाह जो नारो हूंदो। मुंहिंजे महबूब खे मञण वारा आयो या न आयो। अगे भी ज़माने में आलिम दरवेश बुजुर्ग हूंदा हा पर मुंहिंजा सोहणा उन्ही ज़माने में पंहिंजे पुराणे ज़माने खां वठी करे नमूनो ॿियो हो हाणे ॿियो आ जाथे बि सुन्नीअ जी मस्जिद आ सलातो सलाम जो आवाज़ पियो अचे ओ सुन्नीओ मां तव्हांखे ॿाहूं ॿधी पारत कंदोसांव खुदारा 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 पंहिंजे मस्जिदुनि में सलातो सलाम ज़रूर पढ़ो। इहा अलामत बणिजी वई आहे मतां पंहिंजे पाण खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शक में विझो परे खां ॾिसजे त ख़बर पए मस्जिद ते लिखी छॾ सलातो वसलाम अलैक या रसूल अल्लाह। आज़ान खां मुल्ला तोखे झलनि था त अॻ में सलात न पढ़ो मां तो चवां त अॻियां बि पढ़ वरी पुठियां बि पढ़ो बार बार पढ़ो। के असांजा सुन्नी आहिनि बि पक्का सुन्नी पक्का पर चवंदा आहिनि असांजा बुज़ुर्ग अॻे कोन पढ़ंदा हुआ असां कोन था पढ़ूं ख़ुदा जे वास्ते अॻे बुज़ुर्गनि जे दौर में मसलिहत ॿी ही हाणे ॿी थी वई आहे हाणे मुनकर रोकनि था अॻे रोकींदा कोन हुआ मुंहिंजा दा तॾहिं बुज़ुर्ग कोन तोखे ताक़ीद कंदा हुआ अॼु जॾहिं रोकनि था त उथंदे वेहंदे सलात पियो पढ़। मैं हूं सुन्नी आए जमीले कादरी मरने के बाद चलो सुभान अल्लाह। मैं हूं सुन्नी आए जमीले कादरी मरने के बाद मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम। मजो ना आयो सबई पढ़ो। मैं हूं सुन्नी ऐ जमीले कादरी मरने के बाद मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम। टियों ॾिहाड़ो आहे टियों ॾिहाड़ो कावश अखबार में शायद कहीं पढ़ियो हुजे उन खां सवा ॿी तामीर सिंध में भी हो सवाल अखबार में भी हो मुख़्तलिफ़ अखबार में मां पढ़ियो हेॾे उत्तर वारे पासे ॾे का क़बर आहे माण्हू पूरे विया आहिनि 5 ॾींहं गुज़रिया आहिनि क़बर मां अंदरां गॾह जे हींग जो आवाज़ तो अचे पियो शायद तव्हां मां पढ़ियो हुजे कहे
मां पाण पढ़ियो मुंहिंजा अदा हुनखे पूरे विया क़बर में 3 ॾींहं गुज़री विया आहिनि माण्हुनि हज़ारनि जे तादाद में क़बर जे मथां बीठा गॾ जे हींग वारो आवाज़ पियो अचे हाफ़िज़ विहारिया अथनि आलम विहारिया अथनि ख़त्मा पढ़नि पिया पर हुनजी क़बर मां अञा गॾ जे हींग वारो आवाज़ पियो अचे मुंहिंजा अदा थी सघे थो हुनजा गॾ वारा अख़लाक हुजनि जेकॾहिं गॾ जे हींग जो आवाज़ अज़ाब इलाहीअ जी निशानी आहे त सुन्नीअ जी निशानी आहे जो ख़ुदा जो कसम आहे क़बर मां सलातो सलाम जो आवाज़ अचेसि मैं हूँ सुन्नी आए जमीले कादरी मरने के बाद मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम मेहरबानी बेली कजो मेहरबानी ये न चइजो त साईं असांखे साईं झलियो आहे या साईं जन वारा कोन था कनि न न जे सुन्नी आहे त पाण ते अलामत पर मां हाणे वैसे सिजावल जलसो हो मुंहिंजो सिजावल जे बारे में घोड़ा बारी में नालो कोन थो खणा मतां कंहिंखे कावड़ लॻे हिकिड़ा असांजा सुन्नी आया जैसे मुफ्ती साहब महिरबानी करे हिन इलाइक़े जा माण्हू असांखे सभु वहाबी था चवनि तव्हां असांजी ताईद कयो त हे सुन्नी अथव मां जो कुझु तव्हां बि सुधरो सुननि वारा टपड़ बि धारियो सलातो सलाम न पढ़ंदव त माण्हू वहाबी चवंदव सलातो सलाम पढ़ो अब्दुल रहीम जे चवण जी ज़रूरत ई कान्हे माण्हू तव्हांजा हथ बि चुमंदा त पेर बि चुमंदा हाँ साईं ॻाल्हि मज़ेदार पे चयो त जीत मार जो फुहारो कोन ॾींदा हो न दवा कमद खे वणनि खे कणक खे ज़हर कोन ॾींदा हो छो त बीमारी कान ही महलो कोन हो ईअं रुगो वथाण जो भाण विझंदासीं ज़मीन भलोड़ थी पवंदी ही हाणे जो कीड़ा पैदा थिया आहिनि त फुहारे जी ज़रूरत आहे वहाबियत जे लाइ फुहारो सलातो सलाम आहे साईं मौलाना अब्दुल रब के जरूरत ही कान्हे जो कंहिंजी नालो वठी ताईद करे तो फलाणो सुन्नी अथव फलाणो सुन्नी अथव छो साईं चवे तू पाण पंहिंजा अफ़ाल धार तुंहिंजी बांग में हुजे अस्सलातो अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह छो तो चवी साईं मौलाना हाजी मोहम्मद इदरीस तू असांजी ताईद कर माण्हुनि खे ॿुधाए त असां बि सुन्नी आहियूं छो साईं बुलबुले मदीना तुंहिंजी ताईद करे तू पंहिंजा अफ़ाल पाण ठाहे आओ या न ॻाल्हाए त सही अबा पंहिंजा अफ़ाल धारियो सुधारियो पंहिंजे सुन्नियत जो सबूत पेश कयो अॼु दौर अची वियो आहे इन दौर में पंहिंजे सुन्नियत जो सबूत पेश कंदो मज़ा थी वेंदा सलात पढ़ त ॻाल्हि खे अॻिते हलायूं अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि हर का शइ सुञापंदी आहे निशानी सां छा सां अबा उथंदे बहंदे सिफ़त सना कर अरबियत सल्ले अला पढ़ चो सुभान अल्लाह उथंदे बहंदे सिफ़त सना कर अरबियत सल्ले अला पढ़ फतब उन्हें सर को झुका कर चो सुभान अल्लाह फतब उन्हें सिर को झुका कर युहब्बु दर्जे पैदी रो जेकर चाहे अहद को मिलना थका हो छा सेल सड़ी अथव छा अरे जेकर चाहे अहद को मिलना अहमद नाम पकंदी रो जेकर चाहे अहद को मिलना अहमद नाम पकंदी रो चो सुभान अल्लाह आवे भाईड़ा इंसाफ तपा तू कुछ त
सोच सोचंदी रहो यार जेकर चाहे अहद को मिलना अहमद नाम पकंदी रहो जिथ जो वेखी नाम मुहम्मद तौरेत वारन के मुस्तफा जे नाले बेड़ा पार कया इंजील वारन जा नाला मुझा मुझे महबूब जे नाले बेड़ा पार कया ज़बूर में मुस्तफा जो नालो जे चुमियो तंजा बेड़ा पार थिया मूसा अलैहिस्सलाम जो गुनहगार उम्मतिया अल्लाह पाक जे कानून मुताबिक मूसा हुनखे ढेर ते उछलायो आ पर मुझा प्यारा रब पाक मोकलियो पैगाम त मुझे यार खे खणिया ओ प्यारा मूसा यो मुझे महबूब जो नालो चुमंदो हो जेको मुझे हबीब जो नालो चुमंदो आ उनखे अज़ाब जण मुखे हया ईंदो आ हबीब जे नाले जे चुमण जे करियो गुनहगार बि मुंहिंजो यार बणजी वियो आ अॼुकल्ह मुला फतवाऊं थो अंगूठा था चुमियो चिबरा तोखे कहिड़ी ख़बर तोखे पतो ई कोन्हे को मुंहिंजे सिद्दीक़ अकबर जी सुन्नत आ कंहिंजी सुन्नत आ जो सिद्दीक़ जी जे खुलफाए राशिदीन जे मञण वारो आ असांखे ताना हणंदा आहिनि बिलाल से सलात सलाम कान पढ़ी मां तो पुछां बिलाल मथे या सिद्दीक़ मथे ॻाल्हायो वाह बिलाल मथे या सिद्दीक़ चओ सिद्दीक़ ज़ोर सां चओ सिद्दीक़ मथे आ जेकॾहिं तू थो बिलाल जी सुन्नत जी दावा करे त बिलाल आज़ान खां अॻु में सलातो सलाम कोन पढ़ियो आहे मां थो चवां तोखे सिद्दीक़ जी दावत थो ॾियां सिद्दीक़ मुस्तफ़ा जो आज़ान में नालो चुमियो आहे तू छो नथो चुमी पियो हज़रत बिलाल बांगरनी सिद्दीक़ वेठो आहे जमल बिलाल चयो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हदीस में इंदो आ त वदा इबहाम अला ऐनह अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे आंगूठन मुबारकन खे अखिन ते रखी घुमायो ऐं काल ऐं चवण लॻो कुर्रत ऐनय बिस्मिक या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा महबूब नबी तुंहिंजे नाले सां मुंहिंजूं अखियूं ठरन थियूं महबूब पाक फरमायो मन फअल कमा फअल खलीली कान रफीकी फिल जन्नह जे मुझे खलील अबू बकर सिद्दीक़ कयो आ बाग में इए जेको भी कंदो क़यामत में मां मोहम्मद करीम सां जन्नत में गॾु हूंदो बी हदीस पाक में इंदो आ मन समिअ इस्मी फिल आज़ान फक़ब्बल ज़ुफ़्र इब्हामह व मसह अला ऐनैह लम यउम अबदन व कुन्तु लहू शफीअन व क़ाइदन यौमल क़ियामह आज़ान में मुंहिंजो नालो ॿुधी जेको चुमंदो मां मोहम्मद करीम क़यामत में उन जी शफ़ाअत बि कंदुसि अॻुवाण थी वठी जन्नत में बि वेंदोसांसि दुनिया में भी गारंटी अथसो अंधो कॾहिं न थींदो वो अंधो कॾहिं इन्हनि खे अंधे थियण जो शौक़ पाण त अंधा पर तव्हांखे बि झलनि था त ॿिया बंदा अथनि पर तूं अंधो न थिजां जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकंदी रहो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकंदी रहो जिथ जो वेखी नाम मुहम्मद चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैंदी रहो जेकर चाहे अहद को मिलना सुन्नी थींदव न पक्का सलातो सलाम पढ़ंदव मस्जिदन में पढ़ंदव न जरूर पढ़जो वहाबिन जे लाइ ज़हरा असांजे लाइ तरियाक हा न सही मुल्ला खे ज़ाल ते गार ॾे एतिरो चिड़ंदो कोन सलातो सलाम ते इन खां बि वधीक थो चिड़े छो त गैरत त अथनि कान न सही
गैरत हुजनि हा त ज़रूर फ़कीराणी जे बि गार ते चिड़नि हा, पर ओॾे चिड़ंदा ई कोन। सलातो सलाम ते कावड़ लगेनि थी, वात फाड़े गला फाड़े। अड़े मुल्क में ज़िना हले थी, सिनेमाऊं हलन थियूं, VCR हले थी, डिश एंटीना मुल्क जो खानो ख़राब करे छॾियो आहे। रोज़ पिया लाड़काणे जो पढ़ूं, तव्हांजे लाड़काणे में मर्ज़ वधी वियो आहे, नंढड़ा मासूम ॿार पिया मरनि। ॿिए हंधि कोन्हे, हिते घणो आहे। अल्लाह शल जल जलालू अमन वालू तव्हां असांजे हाल ते रहम करे। ओ मुंहिंजा भाउ, जॾहिं इहे ज़ुल्म थियनि पिया, मुल्ला खे चओ इन बारे में ॻाल्हाए न, मुआशरे जी ख़राबीअ ते ॻाल्हाए। ॻाल्हाईंदो मीलाद जे ख़िलाफ़, ॻाल्हाईंदो यारीअ जे ख़िलाफ़, ॻाल्हाईंदो उर्स जे ख़िलाफ़, ॻाल्हाईंदो इस्कात जे ख़िलाफ़, ॻाल्हाईंदो या रसूल अल्लाह जे ख़िलाफ़, ॻाल्हाईंदो मुहम्मद करीम जे हाज़िर नाज़ुर जे ख़िलाफ़, इल्म ग़ैब जे ख़िलाफ़। छाजे करे जो फी कुलूबिहिम मरदुन फज़ादहुमुल्लाहु मरदा। इन्हनि जे दिल में मर्ज़ आहे, इन मर्ज़ जे करे मुहब्बत वारे पैगाम खे माण्हुनि खां रोकनि था। वरी छा चवंदा? अड़े नबी करीम चाचे खे हिदायत कान कई, नूह अलैहिस्सलाम ज़ाल खे हिदायत कान कई, यूनुस अलैहिस्सलाम पाण ॿेड़ी में बचाए न सघियो, पाण बुॾी वियो। हज़रत लूत अलैहिस्सलाम ज़ाल खे कोन बचायो, बाक़ी तव्हांजो पीरान पीर तव्हांजी ॿेड़ी तारींदो, तव्हांखे वली हिदायत ते आणींदा। मां पहिरीं ॻाल्हि कई त वाणे वारे थप जी ॻाल्हि आहे। हिकिड़ी ॻाल्हि नूह अलैहिस्सलाम जे ज़ाल जी यादि अथसि, हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी यादि अथसि, पर अंधे खे इहा ख़बर कान्हे का। त तव्हांखे त ख़बर हूंदी त यूनुस अलैहिस्सलाम दरियाह में वियो त अवल वियो मच्छी जे पेट में। छा में वियो? ॾाढे छा में वियो? चओ छा में वियो? पोइ मच्छी हिनखे खणी वरी दरियाह जे तरे में, समुंड जे तरे में 40 ॾींहं वेही रही। घणा ॾिहाड़ा? चवे थो त यूनुस अलैहिस्सलाम पाण न बचायो। मां तो चवांसि अंधा, तोखे या ख़बर कान्हे का, यूनुस त 40 ॾिहाड़ा बि मच्छीअ जे पेट में जहिड़ो आहे, तूं 40 सेकंड त तूं बि हणी ॾेखार। नक मुल्ला जो बंदि करे रहिस केनाल में ॿोड़ियोसि, ख़ुदा जो कसम आहे जे पुठियां हेॾो लिंड न निकिरेसि त ॿी ॻाल्हि आहे। हा या न? अड़े तू नबीअ जी दावा थो, नबीअ जे मथां गिला थो करी त नबी पाण खे न बचाए सघियो, मच्छीअ जे पेट में हलियो वियो। इहो त कोन सोची त 40 ॾींहं मच्छीअ जे पेट में अल्लाह ताला जल जलालू मन वालू नबीअ खे ज़िंदह रखियो। ऐं नबी पढ़ंदो रहियो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। मदीने वारे साईं खां पुछो आ या रसूल अल्लाह, 40 ॾिहाड़ा मूसा हज़रत यूनुस मच्छीअ जे पेट में छो हो? पाण फरमाइनि था मुंहिंजो मेराज अर्श ते थियो हो, मूसा खे मेराज मच्छीअ जे पेट में थियो हो, यूनुस खे मेराज मच्छीअ जे पेट में थियो हो। मुंहिंजा अदा जंहिं जाइ ते हुनखे मेराज करायो वियो उनखे ऐब न भाए, तोखे त ख़बर ई कान्हे का इन में बि नबीअ जो शान मथे पे थियो। अबा 40 ॾींहं पाणी में जहिड़ो हुजे सो बि मच्छीअ जे अंदरि, इहो शान आहे या न आहे? हिनखे मच्छी जे पेट में रुगो इते खणी नक बंदि कयोसि, इते ॿाहिरि। साईं सोचे त मच्छीअ जे पेट में, मच्छी छो हराम कयूं, पलीत खे विझूं हुन में, मच्छी पाण छो न खाऊं? मुंहिंजा दोस्त ईअं रुगो नक ते हथ ॾियोसि, को भंगी घुराए, वात बि बंदि कयोसि, नक बि बंदि कयोसि, पाण ई ख़बर पइजी वञेसि। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़। ओ सिद्दीक़ जे मञण वारा, मां आयत जी माना ई कान कई आहे। अॼु सिद्दीक़ जो ॾिहाड़ो पियो मल्हाई न, इंशाअल्लाह क़यामत जे ॾिहाड़े सिद्दीक़ सां गॾु हूंदे। मुंहिंजे हबीब जो ग़ुलाम सोणो सिद्दीक़ अकबर तोखे मूंखे बाह खां वठी साईं वटि पेश कंदो। मुंहिंजा सोहणा मदीने वारा, हे मुंहिंजो उर्स मल्हाईंदा हा, मुंहिंजूं ख़ैरातूं कंदा हा, मुंहिंजी यादि मल्हाईंदा हा, मुंहिंजा साईं सोहणा ॿुधी ठरंदा हा। हाणे हिननि जी तोखे पारत हुजे, ख़ुदा जो कसम आहे, जंहिं दरख़्वास्त ते सिद्दीक़ जो नोट हूंदो सा मंज़ूर थी वेंदी। अल्लाह ताला फरमाया वैसा यो जन्नबु हल अतक़ल्लज़ी युती मालहू यतज़क्का। अल करीब वो वक्त अचण वारो आ
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात न वॾे मुत्तकी परहेज़गार खे जहन्नम जी बाहि खां परे करे छॾियो आहे, परे करे छॾींदो। अल्लज़ी युती मालहू यतज़क्का, उन माल अल्लाह जे राह में इन लाइ ख़र्च कयो आहे त मां पाण बि पाक थियां, पंहिंजे माल खे बि पाक कयां। व माल अहदिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा, उन जे मथां कंहिं ॿिए जो थोरो ई कोन्हे को, इल्ला इब्तिग़ा वजह रब्बिहिल आला, हुन जेको माल ख़र्च कयो सो बुलंद ऐं बाला इज्जत शान वारे रब जे रज़ा ख़ातिर कयो आहे। उहो कहिड़ो अतक़ा आहे, कहिड़ो माल ख़र्च कयई। अल्लाह ताला फरमाए थो अबू बकर सिद्दीक हलाल माल ॾेई मुस्तफ़ा जे ग़ुलाम हज़रत बिलाल खे आज़ाद करायो। कंहिंखे आज़ाद करायो हुयई? चओ हज़रत बिलाल खे। ॾाढे चओ हज़रत बिलाल खे। बिलाल हो उमैया बिन खल्फ काफर वटि फाथल। हज़रत अबू बकर महबूब खे चयो या रसूल अल्लाह, हिन ते ज़ुल्म पियो थिए, आज़ाद करायां, इजाज़त मिले। नबी से फरमायो त शर्त हिकिड़ो आहे, बिलाल खे आज़ाद कर, पर कहिड़े शर्त सां? साईं जेको हुकुम कयो। पाण फरमाइनि था बिलाल में अधु तुंहिंजो त अधु मां मुहम्मद करीम जो। वाह बिलाल तुंहिंजा भाग। आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया, पड़ गई जिस पे नजर बंदे से मौला कर दिया। वाह वाह बिलाल। चो सुभान अल्लाह। महबूब जो गुलाम थियो, इश्क रखी आका सां, त अल्लाह जो हबीब चो फरमाए त मां इन जो ख़रीदार आहियां। अबू बकर सिद्दीक आज़ाद करण खां बाद में हबीब खे थो चवे क़िबला तव्हां चयो हो त बिलाल में अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो, पर मां बि तुंहिंजो गुलाम, बिलाल बि तुंहिंजो गुलाम, मां तुंहिंजे दरबार में बिलाल खे ख़ुदा वास्ते आज़ाद थो कयां। मके वारा चवण लगा त बिलाल जो पक थोरो हूंदुसि। बिलाल मिड़ई को अबू बकर ते एहसान कयो हूंदो जो हेॾो माल ख़र्च करे आज़ाद कयो अथई, थोरो लाथो अथई। रब थो चए तव्हां भुला हो। व माल अहदिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा, अबू बकर ते कंहिंजो बि थोरो कोन्हे को जो अबू बकर वो थोरो लाहे बिलाल खे आज़ाद कयो हुजे। इल्ला इब्तिग़ा वजह रब्बिहिल आला, अबू बकर जे कॾहिं बिलाल आज़ाद कयो आहे त रब जे रज़ा ख़ातिर आज़ाद कयो आहे। छाजे करे? ॾाढे जो छाजे करे? ॾाढे जो छाजे करे? पोइ जॾहिं रब जी रज़ा ॻोल्हबी आहे न त पोइ अल्लाह तबारक व तआला उन जो मक़ामी मर्तबो बि वॾो कंदो आहे। अॼु 1400 साल गुज़री विया हल, पर हर मोमिन जे दिल जी धड़कन अबू बकर सिद्दीक बनियो पियो आहे। ख़ुतबनि में, आज़ाननि में, बांगनि में मुंहिंजा अदा उन जो नालो ॻायो वेंदो आहे, उन जा ॾिहाड़ा मल्हाया वेंदा आहिनि। अल्लाह पाक खां दुआ है शल ख़ुदा ताला तव्हां असांखे सहाबा जी मोहब्बत नसीब फरमाए, सहाबा किराम जो इश्क नसीब फरमाए। सिद्दीक अकबर जे सदके ख़ुदा तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार फरमाए। हाणे मां ॻाल्हि पूरी कान कई ही हिकिड़ी, उहा अध में रहिजी वई ही, उहा पूरी करे पोइ दुआ करे थो घुरां। सिद्दीक अबू बकर अली ॾे ॾिसी खिली ॾिनो, याद आहे? अली वरी अबू बकर ॾिसी पाण फरमायो ॾे ख़बर सोना छो थो खिली? चई सोना यादि अची वियो त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अलीअ खे ख़ुदा ताला जन्नत जे दर ते बीहारींदो, चवंदुसि जंहिंखे वणई तंहिंखे ॿांह खां वठी जन्नत ॾे मोकिल। भाव प्यारा अली, तुंहिंजो केॾो वॾो शान आहे जो जन्नत में तुंहिंजे हथां मुसलमान वेंदा, तॾहिं मूंखे ख़ुशी थी आहे, ठरां थो त तुंहिंजो शान वॾो आहे। पर अली तूं मूंखे ॾिसी छो खिले? अली साईं फरमाइनि था मूंखे बि सुहिणे नबी जी हदीस यादि अची वई,
केड़ी याद अची वई जे मुखे नबी सही फरमायो हो ओ प्यारा अली जन्नत जे दर ते बीहंदे जंहिंखे बाह खां वठी जन्नत में उमाणी दे उहो जन्नत में वींदो। पर मां मुहम्मद पारत कयां थो त जंहिंजे सीने में अबू बकर जो इश्क हुजे उन जी सिफारिश कजां जेको अबू बकर सां साड़ो करे तंहिंखे जन्नत ॾे न मोकिलजां। सो मुखे नबी करीम पारत कई आहे मां अली बि उनखे वठी वेंदो जेको सिद्दीक़ तो सां प्यार कंदो। सलात बुलंद आवाज़ सां सलात मुंहिंजे हबीब ते। हाणे हे ॿ टे चिठियूं हल इन्हनि जा सुवाल पोइ दुआ ख़ैर अल्लाह पाक तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए छॾे। जेतो जेकॾहिं माउ कंहिंखे चङे कम खां रोके त छा कजे ईअं कोन थो पुछी त जेकॾहिं अबो अम्मा निमाज़ लाइ चवे त छा कजे। पीउ माउ चङाई कंदा थी त फिल्म ॾिसो लोफरनि सां न घुम त मुड़ंदो आहे बुराई वारे पासे न बाक़ी तोखे नेकीअ खां रोकनि बहानो थो बणाए त अबो थो झले निमाज़ कोन पढ़ंदुसि। माउ ऐं पीउ जो चवणु जाइज़ वठिबो नाजाइज़ चवणु न वठिबो। जेकॾहिं पीउ ऐं माउ कंहिं नेकी जे कम खां रोकनि त उन नेकी जे कम खां रोकजी कोन पइबो। नेकी कबी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ला ताअत लिल मखलूक फी मासियतिल खालिक। मखलूक जी ताबेदारी करे खालिक खे नाराज़ कोन कबो खालिक खे राज़ी कबो। अल्लाह सही तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार कया आहिनि। छा चिठियूं ॾींदा वञो भला। चवे थो त असांखे देवबंदनि जा ही किताब फतावा रशीदिया हिफ़्ज़ुल ईमान सिरात मुस्तक़ीम किथां मिलंदा? बाबा आम जाम कराची में मिलनि था, तव्हां वठी सघो था। न त सखर में असांजो दोस्त आहे हिकिड़ो घंटाघर जे भर में विक्टोरिया मार्केट में अनीस अहमद नालो अथसि उन वटां किताब मिलंदा तव्हांखे मिली सघनि था। सुबुह जे अज़ान में जेको वाधारो कयो वियो आहे छा नबी करीम जे दौर में हुयो? हा हा बिल्कुलु साबित आहे। अस्सलातु खैरुम मिनन नौम खुद नबी पाक जे हदीसनि में साबित आहे। महिरबानी करे उम्मीअ जी माना ॿुधायो। उम्मीअ जी माना मां बयान कई आहे सादात मस्जिद वारी तकीर में। कुझु ख़र्च कयो उहा वठो पाण ई तव्हांखे ख़बर पइजी। मौलाना गुलाम रसूल ठाहियल खुतबे में लिखियो आहे त जेकी बेनिमाज़ी आहिनि जो जनाज़ो निकाह हराम आहे। असां उन्हनि जी निमाज़ पढ़ूं या न पढ़ूं? अबा मौली साहब इहा तव्हांखे असांखे हिदायत कई आहे छो त इहा फतवा इमाम अहमद बिन हंबल जी भी आहे त पीरान पीर जी भी आहे त बेनमाज़ी जो जनाज़ो भी न कड़ो पढ़ो निकाह भी न पढ़ो। लेकिन इमाम आज़म चवे थो फासिक आहे। ईरान में रिसालो छपियो आहे सऊदी वारनि हुज़ूर जन जी माउ खे क़बर मुबारक मां कढियो आहे ऐं उन्हनि खे उन जे बारे में तव्हां असांखे ॿुधायो। अबा जेको महबूब करीम जे अम्मा जी बेअदबी कंदो उहो मुस्लमान त आहे कान। मुंहिंजे महबूब जी अम्मा जो सॼे जहान ते थोरो आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जन पाण तरावियूं जमात सां पढ़ियूं आहिनि। हा हा बिल्कुलु पढ़ियूं आहिनि। हदीस में साबित आहे 3 ॾींहं मुंहिंजे महबूब पाक मुसलसल जमात सां गॾिजी कुछ थोरा सहाबी पोइ वधंदा विया पाण पढ़ियूं अथनि जंहिंमां साबित आहे त नबी पाक जे सुन्नत मुताबिक़ तरावी जमात सां पढ़ हबीबन करीमन जी सुन्नत आहे। रस्ते ते का शइ ॾिसी मालिक मालूम न थिए जीअं पैसा सोन या का ॿी शइ उहा काॾे कजे उहा साईं बदरदीन खे ॾेई वञिजो। जलसा पियो कराए कम ईंदी तव्हां न खाइजो। साईं घणो करे औरतूं जॾहिं निमाज़ पढ़ंदियूं आहिनि त सर्फ शुरू में पहिरीं रकात में वेहंदियूं आहिनि पोइ वेही रहंदियूं आहिनि। न खपे ईअं। चाइनी रकातुनि में सभिनी रकातुनि में क़याम फर्ज़ आहे। बीमारी जी हालत में वेही सघिजे थो बाक़ी जाइज़ कोन्हे को। निमाज़ में वाच पाई ॿधजे या न? जेकॾहिं वाच खे अहिड़ो पटो आहे लोह जो त निमाज़ जे टाइम ते खीसे में पढ़जो। जे चमड़े जो आहे त पोइ जाइज़ आहे। किताबनि मनो लिखी आहे ही लोह जेको आहे सो निमाज़ में पाइण मकरू आहे। तंहिंजे करे वाच चमड़े जे पटे सां हुजे प्लास्टिक जे पटे सां हुजे त भली पढ़ो। पर जेकॾहिं लोही पटो आहे स्टील जो आहे या को ॿियो आहे त उन सां तव्हां पटे सां निमाज़ न पढ़ो। निमाज़ उहा वाच लाहे खीसे में जी पोइ निमाज़ पढ़ंदा। मां पाण सुन्नी हां। मुंहिंजो रिश्तो थियो आहे वहाबिन सां।
ॿुधायो त क़बूल आहे या न। हाणे पुछोसि जोणे सुञाणी या वहाबियाणी? जे आहे सुञाणी त सुभान अल्लाह, जे वहाबियाणी त माशा अल्लाह। शेख फरीदुद्दीन अत्तार जे किताब पंदनामे जे शेर जी माना करे ॿुधायो, गैर हकरा हर के ख्वानद ऐ पिसर किस्त दर आलम अज़ो गुमराह तर। हिते ख्वानद मझा मुरादा सॾण माना इबादत करण। जेको गैरुल्लाह जी इबादत कंदो सो गुमराह हुआ। असांजो अक़ीदो आहे, पंदनामो बि सही थो चवे। चए तो दर बला यारी मखाहद हेच कस ज़ाक नबवद जुज़ खुदा फरियाद रस। सही थो चवे। अल्लाह खां सवा ॿियो को फरियाद रस आहे अबा? असां अल्लाह खां सवा कंहिंखे फरियाद रस कोन था मञूं। वलियन खे फरियाद रसी जे लाइ वसीलो बनाईंदा आहियूं। अज खुदा ख्वाहां ख्वाही ऐ पिसर नेस्त दर दस्ते खलाइक खैर शर। सही ॻाल्हि आहे। तोखे कहिड़ी ख़बर? अल्लाह ताला जे वलियन सच चयो आहे, औलिया अल्लाह जे वसीलनि सां आहे। मौलाना शेख सादी बि त इहे फरमायो आहे न, खुदाया बहक़े बनी फातिमा दर कौल ईमा कुनी खातिमा। रुगो पंदनामो याद थी, बाक़ी मौलाना शेख सादी वारो किताब विसरियो थी। ओ तो चए या अल्लाह मुंहिंजा मुस्तफ़ा जे बचड़नि जे सदके गुनाह। बच्चो आहे अहले सुन्नत जमात वारा औलिया अल्लाह जो वसीलो वठंदा आहिनि। चए तो मुंहिंजो नालो अब्दुल जब्बार शेख आहे, मां 2 भेरा ख़ुदकुशी कई आहे पर बची वियो आहियां। वॾो को नासूदी आहे? अञा बचो पियो आहे। कहिड़े भला कादो थी जो तूं 2 दफ़ा ख़ुदकुशी थो करे? न कर बाबा ख़ुदकुशी, न कंदो मुड़ी वेंदे। हा, अल्लाह सही जल जलालो मन वालो शर तव्हांखे बचाए हिदायत करे। बाबा ख़ुदकुशी जे लाइ नबी सही फरमायो आहे त जेको ख़ुदकुशी कंदो, छा लिखियो अथई इंडिया में अची क़ुरान शरीफ़ अंडर नमाज पढ़णु चाहियां थो। अल्लाह सही हिनखे हिदायत। दुआ कयोसि बाबा, अल्लाह सही नेक कंदुसि, क़ुरान नसीब कंदुसि, भलो थी दे बाबा। ख़ुदकुशी जे लाइ सही फरमायो आहे, जेको जहिड़े बि हथियार सां ख़ुदकुशी कंदो मरी वेंदो त उहो हथियार क़यामत ताईं क़बर में लॻंदुसि पियो। तंहिंजे करे अज़ाब खां बचो। ख़ुदा ताला तव्हांखे शल इन ख़ुदकुशी जे मर्द खां बचाए। असांखे सचल सरमस्त जे ज़िंदगी जो हवाल ॿुधायो। अबाए सिद्दीक़ जी कॉन्फ्रेंस सचल जा मुरीदो सचल कॉन्फ्रेंस रखो तो ॿुधाया। कुकड़ कोरीअ जो नालो वॾेरे जो प्रोग्राम खुलफा राशिदीन जो त उहो ॿुधाइबो न साईं। सचल साईं जी कॉन्फ्रेंस आशिक जेके सचल जा आहियो रखो घुरायो त मां तव्हांखे ॿुधायां। यार दी घड़ोली भरदी आ। मुफ्ती साहब हिन आयत जो तर्जुमो ॿुधायो, वमा अंत बिमुस्मिन मन फिल कुबूर। जेके कबर में हंत खे तूं ॿुधराए कोन सघंदो आहे। मुंहिंजा दोस्त हिन मझा मुराद काफ़िर हल। काफ़िर वाकई कोन ॿुधंदा। कबर त छा, पर हिते ई हे वहाबी काफ़िर कोन था ॿुधनि पिया। महबूब करीम अलैहिस्सलाम मोमिन अल्लाह त फरमायो आहे त हत्ता यसमउ करअ निआलहिम। मोमिन खे पूरे मोटंदा हो त जुतीअ जा खड़का बि ॿुधंदो आहे। अञा आया भाई वहाबीअ जो बहस थियो। मूंखे चयईं त अन्नबीअ जो लफ़्ज़ जी माना तव्हां मूंखे ॿुधायो। इहो नालो नबी करीम अलैहिस्सलाम जो नालो कोन्हे। मूसा ईसा वग़ैरह जी लफ़्ज़ी माना नाहे। अहिड़े तरीक़े सां अन्नबीअ जी बि माना नाहे। छो नाहे? मूसा जी बि माना आहे, ईसा जी माना आहे, नबीअ जी माना आहे। नबीअ जी माना आहे ग़ैब जूं ख़बरूं ॾींदड़। नबीअ जी माना छा आहे? ग़ैब जूं ख़बरूं ॾींदड़। मूसा, इहे 2 अखर, हिकिड़ो मूं ॿियो सा। मूं मुजादा इब्रानी ॿोली में चइबो आहे पाणीअ खे। सा चइबो आहे वण खे। हज़रत मूसा खे जॾहिं अमड़ पेटीअ में विधो हो न, उहा पेटी पाणीअ मां लुढ़ंदी अची वण सां लॻी हुई। पोइ कढियऊंसि त चयो नालो छा रखोसि? नालो रखोसि मूसा। वण में जेको पाणीअ मां लुढ़ी लॻो हो उहो। तोखे माना जी ख़बर न आहे त पोइ मां छा कयां? ईसा इन जी माना आहे उहो शख़्स जेको वण खे बि ॻाल्हाईंदो हो।
मुअन खे बि ॻाल्हाईंदो हो, मुर्दन सां बि ॻाल्हाईंदो हो। तो जाहिल खे माना न ईंदी त पोइ नबीअ जी माना न आहे छा? माना हर शइ जी आहे। अल्लाह ताला तोखे इल्मु ॾे त माना अचई, जाहिल खे का ख़बर कान्हे का, तूं खणी आ, मां तोखे हर शइ जी माना ॿुधाए छॾियां। अर्ज़ त कोई शख्स सिफ़ में निमाज़ पढ़ी रहियो आहे, हालांकि निमाज़ जो टाइम थी वियो आहे त निमाज़ शुरू कजे या न, कोशिश कजे थोड़ो तरसजे त वांदो थिए त हुनखे बि निमाज़ में शिरकत जो मौक़ो मिले। समझो था न बाबा? पर उन निमाज़ीअ खे बि ख़ुदि खपे त सोचे त फर्ज़ जो टाइम आहे त पोइ हिते थी सुन्नत पढ़े, निमाज़ जे टाइम ते आइन टाइम आहे त उते गॾिजी सफ़ में न पढ़े, थोरो आहिस्ता पढ़े। पर जे तरसियो त को गुनाह कोन्हे, वधि में वधि 2 मिंट लॻंदा, भली हुनखे बि शरीक कयो वञे। ॿेड़ीअ में निमाज़ पढ़े थो, काबतुल्लाह शरीफ़ ॾे मुंहुं करे थो, वरी ॿेड़ीअ जो मुंहुं फिरी थो वञे, पोइ भला भली फिरेसि। पहिरीं शुरू में जेकॾहिं मुंहुं कई त ॿेड़ी फिरंदी वञे त निमाज़ ॾे थी वेंदी। मुफ्ती साहब अर्ज़ा त निमाज़ जनाज़ो गाइबाना पढ़जे या न? इमाम आज़म अबू हनीफ़े जे मसलक में गाइबाना निमाज़ हराम आहे। हदीस शरीफ़ जे मथां किरतास जी रोशनी विझ, हदीस किरतास ते रोशनी विझंदा। टाइम रख त पोइ किरतास ॿुधाईंदोसां। उहो अहिड़ो मौज़ू आहे जो कम अज़ कम 2 कलाक उन ते ॻाल्हाइजे तॾहिं पूरो पवंदो। किरतास अहिड़ो ॿुधाईंदोसां जो तुआरा धागा बि निकिरी वेंदा। तव्हां क़ुरान हदीस ते आहियो त असांखे जवाब ॾियो त नूर जो शान बशर खां मथे आहे या बशर जो शान नूर खां मथे आहे? अबा हे चवंदा आहिनि त नबी करीम जॾहिं मेराज ते पे वियो त नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बशर हो, मथे हलियो वियो, जिब्रील नूर हो, हेठि बीही रहियो, तंहिंजी माना त बशर जो शान मथे आहे। पर तव्हां हुनखे चयो त नबी पाक अलैहिस्सलाम जिब्रील खे छॾे मथे वियो पे, त नूर ॾे पे वियो या बशर ॾे? ॾाढे ॻाल्हायो अबा। महबूब जॾहिं जिब्रील खे थकायो, जिब्रील बीही वियो, पाण जो मथे विया त मथे अल्लाह नूर हो या बशर हो? पोइ केथो चवीं महबूब करीम जी ज़ात बाबरकात जी बशरियत त बैतुल मक़दस में ख़त्म थी, बैतुल मक़दस ताईं सिदरतुल मुंतहा ताईं नूरानियत ही, जिब्रील बि नूर, हबीब बि नूर। हाणे जिब्रील जो सिंगल नूर हो जेको सिदरतुल मुंतहा ते बीहजी वियो, पर मुंहिंजो हबीब जॾहिं सिदरतुल मुंतहा खां मथे नूर ॾे वियो त मुस्तफ़ा नूर न अला नूर हो। महबूब जी सवारी भी नूर हुई, तख्त भी नूर हो। मुझे हबीब करीम जी ज़ात जै बुर्राक ते चढ़िया, बुर्राक बर्क जो जमा हुआ। बर्क चइबो आहे बिजली खे, कई बिजलियूं हूं जनते मोहम्मद करीम सवार। सॼे लाड़काणे जूं चिठियूं अॼु गॾु कयूं अथव। जेकॾहिं वहाबी पेश इमाम हुजे त हुनजे पोयां निमाज़ पढ़जे, धिको ॾेई पाण बीही रहोसि, चंड्रे खे न बिहार जो। अली अल मुर्तज़ा जे वालिद जो नालो अबी तालिब हो, वालिद जो, अली साईं जे वालिद जो लक़ब अथसि। जनाब मुफ्ती साहब हिन आयत जो तर्जुमो शान, इहा त ॿुधायो न सी, वरी साॻी आंदी वरिता। मौलवी साहब महिरबानी करे असांखे क़ुरान मां जवाब ॾियो त वलीउल्लाह पीरान पीर दस्तगीर खे हर जाइ ते हाज़िर नाज़िर चयो थो वञे, या असांखे महिरबानी करे वज़ाहत करे ॿुधायो। हाज़िर नाज़िर ॿी शइ आहे, अल्लाह जे वलीअ जो तसर्रुफ़ सां कंहिं जाइ ते अचण ॿी ॻाल्हि आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे वलियनि खे ताक़त अता फरमाई आहे, जेकॾहिं चाहिनि त हिकिड़ी जॻह न किरोड़नि जॻहनि ते अचनि त अची सघनि था। समझो था न सही? अल्लाह ताला जे कुरान मां दलील इहो थी त आसिफ बिन बरखिया सुलेमान जे आॾो आहे, 2 महीननि जे मुफ़ासिले ते तख़्त खणी थो अचे। सुलेमान वटां बि गाइब कोन थो थिए, बल्कि सॼे मुल्क मां बि तख़्त खणी थो अचे। हितड़े बि आहे, हुतड़े बि आहे, कुरान में मौजूद आहे। जे आसिफ बिन बरखिया सुलेमान जो उम्मती अची सघे थो त रसूल अल्लाह जो उम्मतीअ जो वॾो शान आहे। ई दारुल उलूम गौसिया कादरिया में अखियुनि जे अस्पताल जे साम्हूं मुंहिंजा प्यारा दोस्त ख़ुशख़बरी मिली आहे तव्हांखे त तव्हां उते साईं अब्दुल्ला शाह जीलानी दामत बरकात आलिया जे ज़ेर निगरानी जमात अहल सुन्नत वारनि जे तरफ़ खां हिकिड़ो दीनी रूहानी दरसगाह शुरू आहे। उते पाण तव्हां हिसो बि वठो, बच्चनि खे बि तालीम ॾियारो। अल्लाह सीशल तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाईंदो। साॻी यादि आई